घर वेठे लखें ई रुपया कमायो। सिर्फ छोकरिन लाइ जॉब, कंहिं बि तजर्बे जी ज़रूरत नाहे। बज़ाहिर हिकु सादो इश्तिहार, पर हुन जे पुठियां हिकु अहिड़ो जार आहे जंहिंमें नौजवान छोकरिन खे निशानो बनायो वेंदो आहे। उहो गिरोह कीअं कमु कंदा आहिनि ऐं छोकरिन खे कीअं फासाईंदा आहिनि, अचो त अव्हांखे ॿुधायूं। मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। सिर्फ छोकरिन लाइ जॉब, घर वेठे सुठी कमाई। सोशल मीडिया ते अहिड़ा इश्तिहार रोज़ाना हज़ारे ई छोकरियूं ॾिसनि थियूं। बेरोज़गारी, महंगाई ऐं माली दबाव जे हिन दौर में उहे ऑफर तमामु घणी पुरकशिश लॻे थी। पर कराची में साम्हूं आयल हिकु केस साबित कयो त हर ऑनलाइन जॉब वाकई नौकरी नाहे हूंदी। कॾहिं कॾहिं उहा हिकु ख़तरनाक जार बि थी सघे थी। मलीर में पुलिस हिकु अहिड़े गिरोह खे गिरफ़्तार कयो जेको फेसबुक, व्हाट्सएप जॉब ग्रुपनि ऐं मुख़्तलिफ़ वेबसाइटनि ज़रिए औरतुनि खे नौकरी जो लालच ॾेई पंहिंजे जार में फासाईंदो हो। मलीर पुलिस मूजिब मरकज़ी जवाबदार आमिर अली पंहिंजे साथियुनि सां गॾु केतिरे ई सालनि खां इहो कमु करे रहियो हो। जांच दौरान जवाबदार अरिड़हनि छोकरियुनि जी रेप जो एतराफ़ पिणु कयो। पुलिस मूजिब जवाबदार जो वारदात जो तरीक़ो इंतिहाई मनसूबाबंदी सां तयारु कयो वियो हो। उहे मुख़्तलिफ़ सोशल मीडिया प्लेटफॉर्मनि ते जाली जॉब्स इश्तिहार पोस्ट कंदा हुआ। उन्हनि इश्तिहारनि में ऑनलाइन कमु, घर वेठे कमु, ऑफिस असिस्टेंट, कस्टमर डीलिंग या औरतुनि लाइ स्टाफ घुर्बल आहे जहिड़ा आम लफ़्ज़ इस्तेमालु कया वेंदा हुआ त जीअं वधि खां वधि छोकरियूं राब्तो कनि। इश्तिहार हेठि व्हाट्सएप नंबर ॾिनो वेंदो हो। जॾहिं का छोकरी राब्तो कंदी त जवाबदार फौरन प्रोफेशनल अंदाज़ इख्तियार कंदा हुआ। तालीम, तजर्बे ऐं कम बाबति सवाल पुछंदा हुआ। ही अहिड़ो तासुर ॾींदा हुआ ॼण वाकई का कंपनी मुलाज़िम भर्ती करे रही हुजे। केतिरे ई भेरा हिक खां 2 ॾींहंनि ताईं लगातार ॻाल्हि ॿोल कंदा हुआ त जीअं एतमाद क़ाइमु थी सघे। इन खां पोइ छोकरियुनि खे इंटरव्यू लाइ घुरायो वेंदो हो। खेसि चयो वेंदो हो त पंहिंजा कागज़, सुञाणप कार्ड जूं कापियूं ऐं तस्वीरूं गॾु खणी अचे, छो त ज्वाइनिंग जूं रस्मी कार्रवायूं मुकमल करणियूं आहिनि। कुझु छोकरियुनि खे इहो बि ॿुधायो वेंदो हो त नौकरी ऑनलाइन आहे, तंहिं करे जल्दी चूंड थी सघे थी ऐं सुठी पघार मिलंदी। पर असल खौफ़नाक मरहलो इंटरव्यू खां पोइ शुरू थींदो हो। पुलिस मूजिब छोकरियुनि खे कंहिं गेस्ट हाउस या ॻुझी जाइ ते वठी वेंदा हुआ, जिते न को ऑफिस बोर्ड हूंदो हो, न ई कंपनियुनि जो नालो। उते उन्हनि सां ज़्यादती कई वेंदी हुई। संदन मोबाइल फोन फुर कया वेंदा हुआ। बाद में खेनि रोड ते छॾे ॾींदा हुआ। सिर्फ़ एतिरो ई न, जवाबदार मुतासिर छोकरियुनि जा बायोमेट्रिक्स, तस्वीरूं ऐं सुञाणप कार्ड जूं कापियूं पिणु हासिल कंदा हुआ। जांच दौरान इंकशाफ थियो त उहा ॼाण जेस कैश इज़ी पैसा अकाउंट ठाहिण लाइ इस्तेमालु कई वेंदी हुई। बाद में उहे ई मालूमात तस्वीरुनि जी मदद सां छोकरियुनि खे ब्लैकमेल करे पैसा उगाड़िया वेंदा हुआ ऐं उहा धमकी ॾिनी वेंदी हुई त जेकॾहिं कंहिंखे ॿुधायो त संदन तस्वीरूं या वीडियोज़ लीक कयूं वेंदियूं। ही केस सिर्फ़ हिकु ॾोहारी गिरोह जी कहाणी न आहे, पर असांजे समाज जे केतिरनि ई संगीन मसइलनि जी बि अक्कासी करे थो। सभ खां पहिरियों सबबु बेरोज़गारी ऐं माली दबाव आहे। पाकिस्तान में लखे ई नौजवान छोकरियूं नौकरी जी तलाश में आहिनि। विचोले तबिके सां तालुक़ रखंदड़ केतिरियूं ई औरतूं घर वारनि जी मदद लाइ ऑनलाइन कमाई जा मौक़ा ॻोल्हियूं थी। उहा ई ज़रूरत खेनि अहिड़े कूड़नि वादनि ते यकीन करण लाइ मजबूर करे थी। ॿियो अहम सबबु सोशल मीडिया ते जाली सुञाणपनि जो वधंदड़ इस्तेमालु आहे। अॼु को बि माण्हू कुझु मिंटनि में जाली कंपनी, पेज, व्हाट्सएप अकाउंट या वेबसाइट ठाहे सघे थो। प्रोफेशनल ॿोली, पुरकशिश पघार ऐं जाली ऑफिस तस्वीरूं ॾिसी अंदाज़ो लॻाइण मुश्किल थी वेंदो आहे त साम्हूं वारो धोखेबाज़ आहे या न। ही वाक़ियो नौजवान छोकरियुनि ऐं उन्हनि जे ख़ानदान लाइ हिकु अहम वार्निंग पिणु आहे। जेकॾहिं को जॉब ऑफर सिर्फ़ व्हाट्सएप ते हुजे, बाक़ाइदा ऑफिस एड्रेस न ॾिनी वञे, फौरी ज्वाइनिंग जो दबाव विझी वञे, सुञाणप कार्ड, बायोमेट्रिक्स या ज़ाती तस्वीरूं घुरे या इंटरव्यू लाइ वीरान जाइ ते घुरायो वञे त फौरन मोहतात थी वञो। कंहिं बि इंटरव्यू ते अकेलो न वञो। कंपनी जो नालो गूगल ते ॻोल्हियो। ऑफिस जी लोकेशन ऐं रजिस्ट्रेशन ज़रूर चेक करियो। पंहिंजी लाइव लोकेशन घर वारनि सां शेयर कयो ऐं कंहिं बि शकी सूरत हाल में फौरन पुलिस या भरोसे जोगनि माण्हुनि खे इतला ॾियो। यादि रखो, का बि हक़ीक़ी कंपनी ॻुझे गेस्ट हाउस में इंटरव्यू नथी करे। नौकरी ज़रूरी आहे, पर हिफ़ाज़त उन खां बि वधीक ज़रूरी आहे, छो त सोशल मीडिया जी दुनिया में हर जॉब ऑफर हक़ीक़ी मौक़ो नाहे हूंदो। कॾहिं कॾहिं उहा अहिड़ी जार हूंदी आहे जंहिं मां निकिरण में पूरी ज़िंदगी लॻी वेंदी आहे।